मुफ्ती साहब, मर्द ऐं औरत जे गुसल करण जो तरीक़ो साॻियो आहे या औरत जे गुसल में को फ़र्क़ु आहे? साईं, गुसल जो तरीक़ो आसान लफ़्ज़नि में सम्झायो। गुसल करण जो जेको तरीक़ेकार आहे उहो इहो आहे त सभ खां पहिरियां इंसान पंहिंजे जिस्म ते लॻल गंदगी खे साफ़ करे, जेकी बि ज़ाहिरी गंदगी आहे उनखे साफ़ करे। ॿिए नंबर ते संजो करे। टे नंबर ते जीअं नमाज़ जे लाइ वुज़ू कबो आहे मुकम्मल ईअं वुज़ू करे। इन में छा आहे, सुन्नतूं बि शामिल थी वेंदियूं, सुन्नत जो सवाब बि मिलंदो। त मुकम्मल नमाज़ जे वुज़ू वांगुरु वुज़ू करे ऐं उन वुज़ू में गरारा ऐं नक में पाणी, इन में ॿिन्हिनि शयुनि में मुबालगो करे, यानी वात चङी तरह घुर। वुज़ू में त पाण जेको आहे सर्दी जे करे हल्को फुल्को पाणी विझी जीअं महसूस थिए त कुझु वियो आहे अंदरि, बाक़ी गुसल जे दौरान चङी तरह वात में पाणी दाख़िल करे ऐं नक में भी चङी तरह पाणी दाख़िल करे, बाक़ी समूरो वुज़ू वांगुरु वुज़ू करे। चौथे नंबर ते मुकम्मल जिस्म खे चङी तरह धोए ताकि जिस्म जो कोई भी हिस्सो वार बराबर भी सुकल न रहे, समूरो जिस्म आलो थी वञे। इहो गुसल जो हिकिड़ो मुकम्मल तरीक़ेकार आहे। इन में कुझु सुन्नतूं भी शामिल थी वेंदियूं आहिनि, सुन्नत जो भी सवाब मिलंदो। बाक़ी मर्द ऐं औरत जो गुसल जो जेको फ़र्क़ु वारो मसलो आहे त ॿिन्हिनि जे गुसल में फ़र्क़ु कोई न आहे। जीअं मर्द जो गुसल आहे ईअं ई औरत जो गुसल आहे। नमाज़ में फ़र्क़ु आहे, औरत हथ काथे ॿहंदी, औरत जेको आहे रुकू कीअं कंदी, सजदो कीअं कंदी, अतहियात में कीअं वेहंदी, इन शइ में फ़र्क़ु आहे। पर गुसल जे अंदरि मर्द ऐं औरत में कोई फ़र्क़ु न आहे, हिकु ई जहिड़ो गुसल आहे। पर्दे जे लिहाज़ सां थोरो फ़र्क़ु आहे, ज़ाहिर आहे औरत जो पर्दो ज़्यादा आहे। मर्द जेको आहे चार दीवारी ऐं छत वारे में गुसल करे त ज़्यादा बहितर आहे। जेकॾहिं अहिड़ो इंतज़ाम न आहे त मर्द जेको आहे मंझलो ॿधी बि गुसल करे सघे थो, छो त पर्दो थी वेंदो। लेकिन औरत जे लाइ ज़रूरी आहे त उहा कंहिं ढकियल जाइ में, कंहिं चौदीवारी वारी शइ में गुसल करे। उन जे लाइ ईअं खुलेआम गुसल करणु औरत जे लाइ इहो जाइज़ न आहे।